व्यूअर्स तव्हां गीत ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अच्छा सर इहो ॿुधायो त जॾहिं ॾुख मिलंदा आहिनि जीअं तव्हांजे हिन गीत जा लफ़्ज़ हुया उन लिहाज़ सां पुछां पई त ॾुख मिलंदा आहिनि ऐं प्रॉब्लम्स थींदा आहिनि त कोई लिकी रोइणु ज़रूरी आहे छा? लाज़मी इंसान कंहिं ॾुख खां रोंदो आहे, कंहिं ख़ुशीअ कोन रोंदो आहे। उहा त ॻाल्हि ठीकु आहे पर लिकी रोइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? माण्हुनि जे साम्हूं बि त रोई सघे थो माण्हू। न रोअणु माण्हुनि जे अॻियां सुठो न लॻंदो आहे, पंहिंजे मुंहुं रोअणु जेको आहे उन में पाण खे मज़ो ईंदो आहे। माण्हुनि खे रोई ॾेखारे माण्हू सुठी ॻाल्हि न पंहिंजी मज़ाक उड़ाइण आहे न, कंहिंखे असरु थींदो कोन। इहा आजकल जी ख़ुआरी आहे। जी व्यूअर्स इन ते मां खे इहो चवंदमि त ॿियनि जे साम्हूं रोइण सां को फ़ाइदो कोन थींदो आहे। जंहिंखे फ़र्क़ु पवंदो न त तव्हां न रोओ त बि पवंदो ऐं जेकॾहिं फ़र्क़ु न पवंदो न त तव्हां भले अलाए केतिरा भेरा रो फ़र्क़ु कोन पवंदनि, हा न? बिल्कुलु तव्हां सही था चओ। आशिक़ जंहिं महबूब जे अॻियां रोंदो त महबूब सां मगरूर थींदो, मुंहिंजे लाइ मजबूर आहे। इन करे तव्हां कंहिंजे साम्हूं न रोइजो न त नुक़सान में वेंदव। हा तो बहरहाल व्यूअर्स सरस सां मौजूदु आहिनि ऐं वाक़ई में ॾाढो ख़ूबसूरत एल्बम आहे ऐं ॾाढा सुठा गीत आहिनि ऐं तव्हां हिनखे पसंदि बि कंदव। जी सर त पोइ हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदव? जी गीत आहे भाऊ राज़ी मरी साहब जो कलाम जो लफ़्ज़ आहिनि, हिकु ॾींहं जी यारी त न आहे सची तोसां ॻाल्हि आहे। जी व्यूअर्स त पोइ हाणे गीत ॿुधंदासीं हिकु ॾींहं जी यारी त न आहे। मोहब्बत नाहे हिकु ॾींहुं ले सॼी ज़िंदगीअ जो वासवाल, ही कूड़ो न थई अहवाल नूर हसन मारफाणी चए, हिकु ॾींहं जी यारी त नाहे सची तोसां ॻाल्हिया, हिकु ॾींहं जी दोस्ती त नाहे सची तोसां ॻाल्हिया, बंगलो मूं वटि महलात न थई मिसकीनी ॻाल्हिया, बंगलो मूं वटि महलात न थई ग़रीबी ॻाल्हिया, हिकु ॾींहं जी यारी त नाहे सची तोसां ॻाल्हिया, हिकु ॾींहं जी दोस्ती त नाहे सची तोसां ॻाल्हिया, बंगलो मूं वटि महलात न थई मिसकीनी ॻाल्हिया, बंगलो मूं वटि महलात न थई ग़रीबी ॻाल्हिया।
घट महनात न थई